सेवण में अवांखे ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्ट मोहम्मद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ डिग्री कॉलेज रोड सेवण जो यूटिलिटी स्टोर ग़रीब अवाम खे को भी फ़ाइदो न ॾेई सघियो। यूटिलिटी स्टोर जो इंचार्ज इफ़्तारी टाइम खां अॻे यूटिलिटी स्टोर खे बंदि करे हलियो वञे थो। यूटिलिटी स्टोर जो इंचार्ज वफ़ाक़ी हुकूमत ऐं यूटिलिटी स्टोर कॉर्पोरेशन जे हुक्मनि ते अमल न करे सघियो। यूटिलिटी स्टोर कॉलेज रोड सेवण जो इंचार्ज शायदि वफ़ाक़ी हुकूमत ऐं यूटिलिटी स्टोर कॉर्पोरेशन जे ऑफिसरनि खां वधीक ताक़तवर आहे जो उहो हुकूमत जे हिदायतुनि ते अमल न करे रहियो आहे। जॾहिं त रमज़ान शरीफ़ जो महीनो शुरू थियो हो त वफ़ाक़ी हुकूमत ऐं यूटिलिटी स्टोर कॉर्पोरेशन वारनि हिकु आर्डर कढियो हुयो त सॼे मुल्क पाकिस्तान जा यूटिलिटी स्टोर रमज़ान शरीफ़ जे करे राति जो 10 बजे ताईं खुलियल रहंदा। पर सेवण डिग्री कॉलेज रोड ते क़ाइमु यूटिलिटी स्टोर जो इंचार्ज वफ़ाक़ी हुकूमत ऐं यूटिलिटी स्टोर कॉर्पोरेशन जे हुक्मनि खे पासे ते रखी यूटिलिटी स्टोर खे शाम जो 5:30 बजे बंदि करे हलियो वञे थो। सेवण शहर जो अवाम हिन यूटिलिटी स्टोर मां इफ़्तारी करण खां पोइ का भी ख़रीदारी या वरी को फ़ाइदो हासिल न करे सघे थो। सेवण जे अवाम हुकूमत पाकिस्तान ऐं यूटिलिटी स्टोर कॉर्पोरेशन इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त हिन यूटिलिटी स्टोर जे इंचार्ज जी जांच कराए रमज़ान शरीफ़ जे हिन भलारे महीने में यूटिलिटी स्टोर खे राति जो 10 बजे ताईं खोलण जो पाबंद कयो वञे त जीअं ग़रीब सेवण जे अवाम खे फ़ाइदो हासिल थी सघे।